सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सत्संग जो मकसद हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾिया, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते समझ सां हलाइण। छाकाणि त मालिक असां सभिनी इंसाननि खे समझ, बुद्धि, शक्ति ऐं रहमत अहिड़ी त ॾिनी आहे जो सभु पंहिंजे जीवन खे सुखनि सां भरे सघो। असां सभु पंहिंजी ज़िंदगी खे आनंद सां जी सघूं था। असां सभु पंहिंजी ज़िंदगी खे ऊंचाई ॾेई सघूं था। इन करे मालिक असां सभिनी खे ॾियण वारो बणायो आहे, वठण वारो कंहिंखे बि कोन्हे बणायो। असांजी नेचर, असांजी सोच, असांजा अमल, असांजी हालत, असांजी ख़ुशी सभु कुझु ॾियण में भरियल हूंदी आहे, वठण में न। इन करे असां ॾिसंदासीं असां कि हिकु ज़रूरतमंद खे हिकु वक़्त जो खाधो ॾियो, कंहिंजी थोरी मदद कयो, कंहिं भिखारी खे भीख ॾियो, तॾहिं बि असांजे अंदर में आनंद जो लहरूं उथंदियूं, तॾहिं बि असांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे। पर जेकॾहिं असां कंहिंजे अॻियां लखनि करोड़नि जे लाइ हथ फैलायूं, असां ते छा गुज़रंदी आहे। घुरण खां अॻु में असांखे ॼण केतिरा दफ़ा मौत खां बि वधीक ज़िंदगी ॾुखी लॻंदी आहे। जेको असांखे थोरो ॾियण में ख़ुशी ईंदी आहे, पर घणो वठण में बि असांखे सुकून कोन मिलंदो। उनजो मक़सदु असां सभिनी इंसाननि जी नेचर, कुदरत अहिड़ी बणाई आहे जो असां सभु ॾियण वारा आहियूं, असांजो वठण वारो को आहे ई न। सिर्फ़ असांखे ॾियण जी थोरी कला हुजे, असांखे ॾियण जी थोरी समझ हुजे। अगरि असां थोरो ॾियण सिखूं त पोइ ज़िंदगी में असां कंहिंजा मोहताज थी नथा सघूं। ज़िंदगी में कॾहिं असां पोइते पइजी नथा सघूं। असांजी ज़िंदगी जो तक़रीबन शिकायतूं ख़तम थी वेंदियूं। असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, कॾहिं कॾहिं असांखे ॿारनि खां शिकायत हूंदी आहे ऐं कॾहिं ॿारनि खे असां खां शिकायत हूंदी आहे। कॾहिं असांजे घर में, समाज में, मुआशरे में शिकायत हूंदी आहे ऐं कॾहिं त सभ खां वधि पंहिंजो पाण सां बि वधीक शिकायत हूंदी आहे। ॿियनि खे छॾूं, पंहिंजो पाण खे ई असां घणी शिकायत कंदा। ज़िंदगी जे लाइ थोरो थोरो पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। असां पंहिंजी ज़िंदगी में मालिक खे धन्यवाद घणो ॾिनो आहे, मालिक जो शुक्र घणो कयो आहे, या पंहिंजो पाण खे बहितर सम्झो आहे, या पंहिंजो पाण खे पिठियो या बददुआ घड़ी ॾिनी आहे। असां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं ईअं चयो आहे मालिक जो शुक्र आहे, असां इंसान उहो असांजी रहमत आहे, असांखे उन इंसान बणाए करे मोकिलियो आहे, या असां शिकायत कई आहे अहिड़ी ज़िंदगी खां मौत चङो, अहिड़ी ज़िंदगी खां न हुजूं, अहिड़ी ज़िंदगी खां पंहिंजो पाण खे पूरो करे रखे, पूरी थिए। असां पंहिंजी ज़िंदगी में ज़्यादा छा कयो आहे? पंहिंजो पाण खे दुआ ज़्यादा ॾिनी आहे या बददुआ ज़्यादा ॾिनी आहे?
पंहिंजो पाण खे ॾिसी करे मालिक जो शुकुर घणो कयो आहे या असां शिकायतूं घणियूं कयूं। ऐं जेकर असां थोरो गहराई सां ॾिसंदासीं त वरी मालिक असांखे अहिड़ो बनायो आहे जो असांजी ज़िंदगी में सदाई शुकुर ऐं सुख हुजे। छाकाणि त असांखे ॾियण वारो बनायो आहे, वठण वारो बनायो ई न आहे।